घोटकी ज़िलो हिन वक़्तु सनती हवाले सां वॾी अहमियत रखे थो। हिते जेको सनती इदारा आहिनि उन में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न पियो ॾिनो वञे ऐं रॉयल्टी जेकी आहे उहा हिते ख़र्च न पई कई वञे। असां सां गॾु मौजूदु आहे 2013 में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में दरख़्वास्त गुज़ार दोस्त गॾु आहे असां सां। मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न पिया ॾियनि, रॉयल्टी छो न पई ख़र्च थिए, इन जा सबब कहिड़ा आहिनि, अचो त ॻाल्हि कयूं। 2013 में असां इन केस खे तॾहिं असांजे साम्हूं आयो जॾहिं हिकु मजबूर इंसान खे कंहिं इंडस्ट्री जे गेट तां कुटे मारे वापसि कयो वियो। उनजी मदद लाइ जॾहिं पहुतासीं त असांखे बि उन साॻे रवैये सां वापसि कयो वियो। कोर्ट सां रुजू कयो त कोर्ट मां बि को खड़ ऐं तेल नज़र न आयो। कंहिं बि कोर्ट जे अंदरि असांखे इंसाफ़ न मिलण जे करे 2009 खां 2012 ताईं तक़रीबन 10-11 केस असांजा हाराए वियासीं। उन खां पोइ चीफ जस्टिस पाकिस्तान जे दौरे ते जॾहिं सोमोटो लाइ इहा शइ पेश कई वई, बार बार उनजे अॻियां रखी वई, 3 दफ़ा 4 जॾहिं उनजे साम्हूं रखी वई त उन चयो त आउं इन ते सोमोटो कंदुसि। उन खां पोइ असांखे सिर्फ़ु 4 शयूं साम्हूं आयूं जेके जंहिंजा अंग अखर असांजे साम्हूं आया। उन में लॻभॻि कोई 500 अरब जो अमाउंट सिंध गवर्नमेंट खे ट्रांसफ़र थियो, जेको रॉयल्टी में, CSR में, बोनस फंड में ऐं मेरिन रिसर्च फ़ी में आयो। उन सां गॾु जॾहिं त असांजो अवामी माण्हुनि जो ख़ुसूसतन घोटकी जो जेको बुनियादी हक़ बीहे पियो, 10% रॉयल्टी उन जाइ ते ख़र्च थियणी आहे जिते जंहिं खूह खां उहो जंहिं वेल खां पैदावार थिए थी, उन जी पसगिरदाई में सिहत, तालीम, गुरबत जे ख़ात्मे ऐं तरक़ियाती कमनि लाइ ख़र्च थियणी आहे। उन खां पोइ CSR बोनस फंड जी कमेटियुनि जे अंदरि एॾो फुक़दान हो जो सिर्फ़ु 2 MNA MP ऐं 1 DC, जॾहिं त उन में सिविल सोसाइटी, मीडिया, जुडिशरी जो हुजणु नज़र ई न आयो। ज़मीनी हक़ीक़तुनि में ॾिठोसीं त उन रुपये जो 1 रुपयो बि आवाम ताईं रिलीफ न पहुतो, जंहिं सबबु हितां जे माण्हुनि जी आमदनी जो अधु हिसो बीमारियुनि ते ख़र्च थिए पियो, जंहिं करे तालीम जो रुझान ॾींहों ॾींहुं तबाह थींदो वञे पियो। आला इंतिज़ामिया ऐं आला अख़्तियारनि खे ख़ुसूसतन अदलिया खे इहा इल्तिजा आहे त 10% रॉयल्टी जेका लॻभॻि कोई अंग अखर वाज़ी असांखे कोन ॾिना विया आहिनि, तमामु वॾे मिक़दार में आहे। उन खां पोइ बोनस माड़ी गैस कोन पई ॾिए, उन सां गॾु कुझु ॿियूं कंपनियूं असांखे बोनस फंड रुपयो बि न पियूं ॾियनि। हालांकि उहा जनरल अयूब साहब जेको आहे उनखे एग्रीमेंट ॾिनो आहे, उहो पूरो ख़तमु थी चुको आहे काफ़ी अरसे खां। जेकॾहिं को DC उन ते एक्शन खणे पियो त राति जो 12 बजे उनखे चिठो मिले पियो त उहा तुंहिंजा टपड़ गोल आहिनि। आला इंतिज़ाम खे इल्तिजा आहे त जॾहिं त पाकिस्तान जे कानून तहत जॾहिं हिकिड़ी एग्रीमेंट थी वञे ऐं कानून में इम्प्लीमेंट अचे थी या तरमीम अचे थी त उहा एग्रीमेंट उन तरमीम जी पाबंद हूंदी आहे। 1973 में तरमीम थी, उन खां बाद में थी 76 में थी, या 2000 खां पहिरियों 3 दफ़ा तरमीमा थी चुकियूं। मुशरफ दौर में तरमीम थी, 2007 पॉलिसी आई, 9 आई, तव्हांजो 12 पॉलिसी आई, पर अॼु ताईं माड़ी गैस उनखे मञण लाइ तयार ई न आहे पूरे पाकिस्तान में। हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार हिते सनती इदारा न पिया ॾियनि, या रॉयल्टी जेकी तव्हां ॿुधायो त उनजो केतिरो काथो आहे, केतिरी रॉयल्टी जेको आहे सिंध सरकार खे मिले थी या वफ़ाक़ में केतिरी थी वञे? सर, हिन महिल 400 अरब जे लॻभॻि जेको आहे सिंध गवर्नमेंट खे मिली आहे, ऐं सिंध गवर्नमेंट ज़ालमाना अंदाज़ में 400 अरब खे हिकिड़ो ई जुमिलो चई रिफ्यूज़ करे छॾियो आहे त असां ADP में इहे स्कीमा ॾियूं पिया। हालांकि ADP ऐं रॉयल्टी में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ADP हिकिड़ो रेगुलर प्रोजेक्ट आहे उन्हनि जो जेको मक़ामी सतह ते तरक़ियाती कमु कंदो आहे। रॉयल्टी उते ख़र्च थींदी आहे जितां इहो तेल गैस, जितां जो इहो खून असां खणूं पिया। तेल गैस जेको आहे उहो उन धरती जो खून आहे ऐं उन ते फुड़े फुड़े जो हिसाबु थियणु घुरिजे, उनजी का शक्ल न पई नज़र अचे। ऐं वॾो अलीमो इहो आहे त रतु हितां जा माण्हू पिया ॾियनि, हितां जी ज़मीन पई ॾिए, ऐं हिते रोज़गार करण वारो माली बि जेको आहे उहो इम्पोर्टेड आहे। पतोकी जो जेकॾहिं बोरची आहे त लाहौर ऐं कश्मीर जो, ऐं पेशिमाम कश्मीर मां अचे पियो। उन में मेन जेको कारण असांखे नज़र आयो आहे, हिन महिल आउं पूरे पाकिस्तान जे केस खे डील कयां पियो, स्पेशली हाणे सिंध खे बि, उन में सबबु इहो आहे त असांजा हथ ठोकिया, औंठे छाप वॾेरा जेके नी ज़ाहिरी हिकिड़ो जेको आहे धांधली जो मैंडेट खणी अची करे ऐवान में वेहनि था, जॾहिं त उन्हनि खे इन शयुनि जो इल्मु न हुजण जे करे सभ खां पहिरियों त अवाम पीड़िजे पई, पर हाणे उन्हनि जे बचनि जो बि वारो अची वियो आहे। अच्छा, न हीउ जेको रोज़गार हितां जे माण्हुनि खे नथो ॾिनो वञे, हितां जा स्किल्ड माण्हू आहिनि, हितां जा वॾा टेक्निकल माण्हू आहिनि जेका पंहिंजो हू चाहिनि था त असांखे रोज़गार मिले, हितां जा जेका नौजवान आहिनि डिग्रियूं कच्छ में खयो घुमाइनि था, उन्हनि खे रोज़गार न पियो। सर, नंढड़ो मिसाल ॾिसी वठो, हिकिड़ो नौजवान पंहिंजी वालदा जूं वालियूं सेल करे हाणे चीफ जस्टिस वटि पहुतो, उन टेस्ट क्वालीफाई कई, इंटरव्यू क्वालीफाई कयो, उनखे वर्बली मुबारकूं ॾिनियूं वयूं,
उनखे ऑर्डर न मिलियो, उन जेको हाई कोर्ट इस्लामाबाद में केस विधो, उन सां गॾु ॿियनि सूबनि जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे जॉइनिंग मिली वई। सिंध वारो नौजवान जेको आहे अञा बि वालदा जी वालियूं विकिणी करे आला अदलिया वटि आयो, पर अञा त इंसाफ़ नज़र न आयो। उन में मेन वजूहात असांजा जेके बि कामोरा ऐं जेके बि आला इंतिज़ामिया आहे उहा हिन महिल कंपनियुनि जी कमदारी पई करे ऐं कंपनियुनि खां पंहिंजो जेको उनजो ॾन आहे, हिसो आहे, शेयर आहे, कमीशन आहे, भत्तो आहे, मंथली आहे, या हिकिड़ो ख़ैरात। आउं त ख़ैरात चवंदुसि, इहो भत्तो वग़ैरह जी औकात असांजे वॾेरे जी कोन्हे का सिंध जे जी, जेका इहे ख़ैरात उन्हनि खे मिलंदी आहे उन जे करे ग़रीब अवाम जो खून पीअनि पिया। DC घोटकी जा एफर्ट कहिड़ा आहिनि हिन महिल जेकी करंट सूरत हाल आहे, जेको हाई कोर्ट जेको आहे सर नोटिस वरितो आहे? आउं DC साबिक़ा DC खे बि जस ॾींदुसि जो हुन हिकिड़ी सिधी स्टेटमेंट ॾिनी त मूंखे OGDC जा या माड़ी गैस जा पैसा न मिलिया नी, जंहिंजे करे हुनखे चिठो बदिली जो मिलियो वियो ऐं रोज़गार जे एतबार सां DC जी फॉरवर्ड एप्लीकेशन खे रद्दी जी टोकरी में सटियो वेंदो आहे। आला इंतिज़ामिया जा आला अख़्तियार हिननि खे मिलियल आहिनि DC हज़रात खे, पर सिंधी क़ौम जा नाइल ब्यूरोक्रेट साबित थियनि पिया। जेकॾहिं हू पंहिंजे पावर जो इस्तेमालु कनि ऐं कंहिं हिकु ग़रीब खे बि रोज़गार वठी ॾियनि, शायदि उन ग़रीब जे चुल्हो जेको आहे घर जो ॿरणु शुरू थी वञे थी, उनजे लाइ काफ़ी आहे। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन जो ज़िम्मेवार सर असांजी आला इंतिज़ामिया, ख़ुसूसतन अदलिया जेका इन पासे जेको आहे नज़र हिन दफ़े फेरी आहे। अलाह कंदो इन मां रिज़ल्ट ईंदो, पर असांजा जेके बि आला इंतिज़ामिया मां ख़ुसूसतन असांजा सियासी दोस्त जेके असांजूं मुसलसिल क़यादतूं कनि पिया, आउं बि कंहिं हद ताईं उन में मुलविज़ आहियां। सो सभ खां पूरो जेको गुनाह जो अज़ालो आहे उन्हनि जे मथां आहे। जेकॾहिं उहो अज़ालो कनि त अञा वक़्तु अथनि, न कंदा त क़ौम जे अॻियां पेश न थी सघंदा। रॉयल्टी जे हवाले सां, कंपनियुनि जे हवाले सां असांजी सिंध त हूअं ई मालामाल आहे। अलाह जी नेमतनि मां वॾियूं नेमत आहिनि। सभु पूरे पाकिस्तान ते अलाह जी रहमत आहे, पर सिंध ते तमामु घणी आहे। असां त जेकॾहिं असांजा लीडर, असांजा ब्यूरोक्रेट, असांजा जेके बि सॼण जंहिंखे असां चऊं था, उहे थोरा बि सञा वारा थियनि या थोरो अकुलु इस्तेमालु करनि त अलाए केतिरो हिते असां वटि आहे। असां सभु अर्बन जीअं हिते ॿियनि मुल्कनि वारनि खे बि नौकरियूं ॾियूं, पर ज़ुल्म असां सां इहो आहे। ॿिए सॼी सिंध खे त छॾियो, असां पंहिंजी घोटकी जे लाइ अर्ज़ु रखंदासीं त असां हिते सनअती इरादनि में अधु केतिरा आहियूं। सिंध जो ॿियो नंबर टैक्स होल्डर घोटकी ज़िलो आहे, पर असांजी सनअती इदारनि मां को बि असांखे हक़ु नथो मिलियो वञे। न असांखे नौकरियुनि मां मिले थो, न असांखे रियल्टी जे हवाले सां कुझु ॾिनो पियो वञे, न ॿी कंहिं शइ लाइ असां सां का इहा शइ आहे। असां सां त पंहिंजो कीअं चऊं, वेधनी हिकिड़ो चइजे त असां सां ज़ुल्म आहे। ग़रीब मिसकिन अवाम खणी चइजे, कोई चई बि नथा सघूं। हिन जे ज़िम्मेवार से असांजे पहिरियां त असां पंहिंजे लीडरनि ॾे वेंदासीं, जंहिंखे बि टोपियूं था पारायूं, टोपियूं लाइ टोपियूं था पारायूं त साईं तव्हां ई असांजो सभु कुझु आवाज़ु उठाईंदव, असां नथा। पर उहे न असांजे लाइ कुझु ॻाल्हाइनि था, न कुझु। कंपनियूं बि असांजे हिते ई असांजे उन मां उहो करे, न असांखे नौकरियूं ॿाहिरियां अचनि था, सभु कुझु हिते। ऐं हितां कंपनियुनि जे ई करे, इन इदारनि जे ई करे असांजो हितां जो पाणी ख़राबु थी वियो आहे, असांजो जरू ख़राबु थी वियो आहे। हर घर में तव्हां हिते घोटकी जी सर्वे कयो त 3-4 मरीज़ पिया आहिनि, 3-4 मरीज़ पिया आहिनि। माण्हू पंहिंजे रोज़गार खे बीमारियुनि में सर्फ करे, पंहिंजे खाइण पीअण में सर्फ करे, या दुनिया जे कंहिं ॿियनि मसइलनि लाइ बि कुझु बचाए। असां वटि का अहिड़ी शइ सनअती इदारा असांखे न पिया ॾियनि। सभु कुझु इहो असांजे त पंहिंजे लीडरनि जो साईं इहो सॼो असां सां ज़ुल्म आहे। असां ॿियनि जे लाइ जे चवंदासीं, असां त अर्ज़ु इहो कंदासीं सिंधी क़ौम खे, जेके इन शइ लाइ थोरा सुजाॻ थियनि, जंहिंखे असां ॾियूं था टोपी पारायूं था, उन्हनि खे कुझु सच कूड़ चऊं। मां न थोरो बि असांखे कुझु मिले वञे, 10% आहे साईं रियल। जे असांखे उहा ई थोरी हिते मिली वञे त असांजी घोटकी त हिकु सोन आहे, पर सॼी सिंध सोन थी वञे साईं। जे असांखे थोरो बि उन मां 5% ई वॾेरा खाई वञे न, 8% खाइनि, 2% त बि थोरो वठी ॾियनि बि असां सोन थी वञूं। असांखे हिते इन जे करे अलाह साईं सिंध TV खे अॼु इहा ज़रूरत ॾिनी आहे, जेके एॾे वॾे इशू खे अॼु सिंध TV खयो आहे। ऐं मां जसु ॾींदुमि, सलाम कंदुमि सिंध जी मीडिया जे हवाले सां। पहिरियां मां सलाम कंदुमि सिंध न्यूज़ खे, जंहिं एॾे वॾे इशू खे अॼु पहिरियों दफ़ो इन शइ खे मान ॾेई, इन शइ खे सम्झी ऐं सिंध जो ॾुख सम्झी करे उन खयो आहे। असांखे त अचनि था रत जा घोड़ा था, पर असांजो आवाज़ु केरु पियो ठाहे, ग़रीब मिसकिन खे केरु पियो ॿुधे। बसि असां इहो ई अर्ज़ु कंदासीं, इहो सिंध न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते कंदासीं। अलाह करे सॼी सिंध जा सिंधी ऐं जेको बि हिते साञा वंदा आहिनि, शल इन असांजी दाह खे ॾिसनि। असांजे इन जेको बि इहा शइ आहे, हितां जे इन शयुनि में थोरो हक़ु वठी ॾियो त ॿियो न थिए त असांजी बीमारियुनि मां जान छुटे बि असांजे लाइ लखु थी वेंदो।